आगाह कयो खे लाड़काणे में वेगी माउ पारां पुट के मुबैना तौर राइस केनाल में उछलाइण वारे मामले में 7 सालन के नींगर मुहज़्ज़म जो 26 कलाकनि बाद राइस केनाल में लाश हथ अची वियो आहे। आगाही ॾींदा हलूं। लाड़काणे में वेगी माउ पारां पुट के मुबैना तौर राइस केनाल में उछलाइण वारे मामले बाबत 7 सालन के नींगर मुहज़्ज़म जो लाश 26 कलाकनि बाद राइस केनाल में हथ अची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे आगाह कंदा हलूं। 7 सालन के नींगर मुहज़्ज़म जो लाश 26 कलाकनि बाद राइस केनाल में हथ अची वियो आहे। आगाह कयूं पिया काल लाड़काणे में ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो। वेगी माउ पारां पुट के मुबैना तौर राइस केनाल में उछलायो वियो हो, जंहिंजो अॼु नींगर जो 26 कलाकनि बाद लाश हथ आयो आहे। इन जा तफ़सील वठंदासीं लाड़काणे में रशीद समूह खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वेगी मां पंहिंजे पुट के जो राइस केनाल में उछलाए छॾण वारो जेको मामलो हो ऐं 7 सालन जो जेको नींगर आहे मुहज़्ज़म खोखर, जंहिंजो लाश जेको आहे 26 कलाकनि बाद राइस केनाल मां हथ कयो वियो आहे, हथ आयो आहे नींगर जो लाश। ऐं उन जेको औरत ई उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे सिविलान थाने जी पुलिस। ऐं उनजो जेको फोती नींगर आहे गुलाम अकबर खोखर, उनजी फरियाद ते उन पंहिंजी ज़ाल कुबरा ते ऐं साले कादर ते सिविलाइन थाने ते केस दाख़िल करे छॾियो आहे। ऐं FIR में इहो ॼाणायो वियो आहे त मां पंहिंजे पुट सां तमामु घणो प्यार कंदो हुउसि ऐं जेको मुंहिंजी ज़ाल खां जेकी उनजी वेगी माउ हुई उन खां बर्दाश्त न थींदो, उन मूंखे जेको आहे पंहिंजे घर खां बुखार जे बहाने ऐं शहर वठी आई, जंहिंखां पोइ मूंखे चई त सुस्ती थी थिए, मूंखे जूस वठी ॾे। उनजे मुड़ुस जो वधीक चवणो औरत जो त मां जॾहिं जूस वठण लाइ वियुसि त मुंहिंजे पुट खे राइस केनाल में उछलाए छॾियो मुंहिंजी घरवारी कुबरा। ऐं उनजो इहो वधीक चवणु आहे त मां जॾहिं पुछा कईमांसि त मूंखे चई त तुंहिंजे कॾहिं ई लॻो आहे। जॾहिं अहिड़ो जेको आहे इतला हुन सिविलाइन थाने जी पुलिस खे ॾिनो त जेको जांच आहे उहो सिविलाइन थाने जी पुलिस जांच करणु शुरू कई। ऐं जंहिंखां पोइ जेको आहे उनजो जेको गुलाम अकबर जेको खोखर आहे उनजो चवणु आहे त मां पंहिंजा प्राइवेट तौबा घुराया ऐं ज़िले इंतिज़ामिया मुंहिंजी का बि मदद न कई ऐं प्राइवेट तौबा घुराया। ऐं प्राइवेट तौबा घुराइण खां पोइ जेको आहे नींगर जो 26 कलाकनि बाद जेको लाश आहे उहो राइस केनाल मां हथ कयो वियो आहे। ऐं पुलिस जो वधीक चवणु आहे त अञा वधीक इन मामले ते जांच कई पई वञे। ऐं इन जो जेको फरियादी आहे गुलाम अकबर खोखर, उनजी फरियाद ते उन पंहिंजी ज़ाल कुबरा ऐं साले कादर ते जेको आहे केस दाख़िल करायो आहे। जी अच्छा रशीद, आगाह कजो जेको जवाबदार औरत आहे उन जो को मौक़िफ़ साम्हूं अची सघियो आहे? अच्छा, उनजे जेकी औरत ही गुलाम कुबरा, उहा पहिरीं त इन ॻाल्हि खां इनकार बि करे त मां पुट खे जेको आहे उछलायो न आहे। ऐं जॾहिं महले वासी उन्हनि अखियुनि ॾिठा, शायदि उनजे जॾहिं साम्हूं बीठा त असां तोखे अखियुनि सां ॾिठो आहे त तो उन छोकिरे खे उछलायो आहे, त तंहिंखां पोइ जेको आहे औरत इहो मञियो त मां जेको आहे उन पंहिंजे वेगे पुट खे राइस केनाल में धिको ॾिनो, छो त मुंहिंजो जेको मुड़ुसु हो गुलाम अकबर, उहो जेको पैसा या घणो जेको प्यार कंदो हो उहो पंहिंजो उन सां कंदो ऐं मूंखे बि पैसा न ॾींदो। ऐं इन अहिड़ी जेको FIR आहे उन FIR में बि उनजे मुड़ुसु गुलाम अकबर जेको आहे खोखर इहो ॼाणायो आहे त मां मुंहिंजी ज़ाल जो चवणु आहे त उनजो चवणु आहे त जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे उहो मूंखे पैसा न ॾींदो ऐं मुंहिंजी औलाद सां प्यार न कंदो ऐं ही न मुहज़्ज़म जेको नींगर आहे पोती उन सां घणो प्यार कंदो। ठीक है रशीद, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।